तव्हांखे आगाह कंदा हलूं त अवामी तहरीक जे सदर वसंत थरी बबलो में वकीलनि जे धरणे में शिरकत कई। वसंत थरी जो चवणो त सिंधी माण्हुनि खे डिघी तहरीक लाइ तयारु रहणो पवंदो। संदसि चवणो त ज़मीन हारियुनि बदिरां ॿाहिरियुनि माण्हुनि खे अलाट कई वई आहे। वसंत थरी जो चवणो हो त ज़रात खे जदीद बढ़ाइण जे नाले में सिंध ते वालार कई पई वञे। सभिनी मसइलनि जे हल लाइ हिकु डिघी जदोजहद जी ज़रूरत आहे। अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अवामी तहरीक जे सदर वसंत थरी बबलो में वकीलनि जे धरणे में शिरकत कई। वसंत थरी जो चवणु हो त सिंधी माण्हुनि खे डिघे तहरीक हलाइण लाइ तयारु रहणो पवंदो। संदसि चवणु हो त ज़मीन हारियुनि बदिरां ॿाहिरियुनि माण्हुनि खे अलाट कई वई आहे। वसंत थरी जो चवणु हो त ज़रात खे जदीद बढ़ाइण जे नाले में सिंध ते वालार कई पई वञे। सभिनी मसइलनि जे हल खां लाइ हिकु डिघी जदोजहद ज़रूरी आहे। अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अवामी तहरीक जे सदर वसंत थरी बबलो में वकीलनि जे धरणे में शिरकत कई। वसंत थरी जो चवणो हो त सिंधी माण्हुनि खे डिघी तहरीक लाइ तयारु रहणो पवंदो। संदसि चवणो हो त ज़मीन हारियुनि बदिरां ॿाहिरियुनि माण्हुनि खे अलाट कई वई आहे। वसंत थरी जो चवणो हो त ज़रात खे जदीद बढ़ाइण जे नाले में सिंध ते वालार कई पई वञे। सभिनी मसइलनि जे हल लाइ हिकु डिघी जदोजहद जी ज़रूरत आहे। अहम ख़बर खां वाक़िया कंदा हलणो पवंदो। संदसि चवणो त ज़मीन हारियुनि बदिरां ॿाहिरियुनि माण्हुनि खे अलाट कई वई आहे। वसंत थरी जो चवणो हो त ज़रात खे जदीद बढ़ाइण जे नाले में सिंध ते वालार कई पई वञे। सभिनी मसइलनि जे हल लाइ हिकु डिघी जदोजहद जी ज़रूरत आहे। अवांखे आगाह करे रहिया आहियूं त अवामी तहरीक जे सदर वसंत थरी बबलो में वकीलनि जे धरणे में शिरकत कई आहे। वसंत थरी जो चवणो हो त सिंधी माण्हुनि खे डिघी तहरीक लाइ तयारु रहणो पवंदो। संदसि चवणो हो त ज़मीन हारियुनि बदिरां ॿाहिरियुनि माण्हुनि खे अलाट कई वई आहे। वसंत थरी जो चवणो हो त ज़रात खे जदीद बढ़ाइण जे नाले में सिंध ते वालार कई पई वञे। सभिनी मसइलनि जे हल लाइ हिकु डिघी जदोजहद जी ज़रूरत आहे। अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अवामी तहरीक जे सदर वसंत थरी बबलो में वकीलनि जे धरणे में शिरकत कई। वसंत थरी जो चवणो हो त सिंधी माण्हुनि खे डिघी तहरीक लाइ तयारु रहणो पवंदो। संदसि चवणो हो त ज़मीन हारियुनि बदिरां ॿाहिरियुनि माण्हुनि खे अलाट कई वई आहे। वसंत थरी जो चवणो हो त ज़रात खे जदीद बढ़ाइण जे नाले में सिंध ते वालार कई पई वञे। सभिनी मसइलनि जे हल लाइ हिकु डिघी जदोजहद जी ज़रूरत आहे। अवांखे आगाह कंदा हलूं त अवामी तहरीक जे सदर वसंत थरी बबलो में वकीलनि जे धरणे में शिरकत कई। वसंत थरी जो चवणो हो त सिंधी माण्हुनि खे डिघी तहरीक लाइ तयारु रहणो पवंदो। संदसि चवणो हो त ज़मीन हारियुनि बदिरां ॿाहिरियुनि माण्हुनि खे अलाट कई वई आहे। वसंत थरी जो चवणो हो त ज़रात खे जदीद बढ़ाइण जे नाले में सिंध ते वालार कई पई वञे। सभिनी मसइलनि जे हल लाइ हिकु डिघी जदोजहद जी ज़रूरत आहे। अवांखे आगाह कंदा हलूं इन अहम ख़बर जे हवाले सां त अवामी तहरीक जे सदर वसंत थरी बबलो में वकीलनि जे धरणे में शिरकत कई। वसंत थरी जो चवणो हो त सिंधी माण्हुनि खे डिघी तहरीक लाइ तयारु रहणो पवंदो। संदसि चवणो हो त ज़मीन हारियुनि बदिरां ॿाहिरियुनि माण्हुनि खे अलाट कई वई आहे।